सकाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह सां नाले वारी अदाकार, हिदायतकार ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जमाल शाह ऐं नाले वारी फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर सतेश आनंद मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में वज़ीर आला सिंध जे अक़लियती मामलनि वारे ख़ासि मुआविन डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी, सिंध असेंबली जो मेंबर सिकंदर शोरो बि मौजूदु हुआ। मुलाक़ात में सकाफ़ती सरगर्मियुनि ऐं फ़िल्म शोबे खे हथी वठाइण ते मुशावरत कई वई। सकाफ़ती विरसे खे हथी वठाइण ऐं सियाहत खे वधाइण जे हवाले सां बि ख़यालनि जी ॾे वठि कई वई। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह मुलाक़ात में ॻाल्हाईंदे चयो आहे त नाले वारी फ़िल्म मेकरनि ज़रिए सिंध जे सकाफ़ती ऐं सियाहती विरसे ते फ़िल्मूं ऐं डॉक्यूमेंट्रीज़ बणायूं वेंदियूं। सकाफ़त ऐं सियाहती विरसे खे हथी वठण लाइ फ़िल्म ऐं डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं पियूं वञनि। सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु हो त नाले वारी फ़िल्म मेकर ऐं अदाकार सकाफ़त ऐं सियाहत खे हथी वठण में अहम किरदारु अदा करे सघनि था। असां पंहिंजी सकाफ़त ऐं सियाहत खे फ़िल्म मेकर ऐं अदाकारनि जी मदद सां दुनिया ताईं पहुचाए सघूं था। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह चयो आहे त फ़िल्म इंडस्ट्रीअ जे मसइलनि जे हवाले सां वज़ीर आला सिंध तफ़सीली ॻाल्हि कई वेंदी। फ़िल्म मेकर ऐं डिस्ट्रीब्यूटर जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा।